आलम जा अलाह आहियूं तुंहिंजे आसरे, आलम जा अलाह आहियूं तुंहिंजे आसरे, इहद नसरातल मुस्तकीम हादी थी हमरा, कान्ही का बी वाह तो सिवा तेरे जेतरी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मेरान क्लिनिक में अवां के दिल जी गहराइन सां भलीकार। अवां जो मेज़बान डॉक्टर मखदूम बिलावल। उम्मीद तो कयां तव्हां बिल्कुल ठीक ठाक हूंदा, सेहतमंद हूंदा ऐं सेहत जहिड़ी नेमत सां रास्ता थींदे खुशगवार ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा। मेहरान टीवी जी स्क्रीन तां असीं हिकु शुरूआत कई आहे मेहरान क्लिनिक प्रोग्राम जी। उन जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त असांजे मुआशरे में जेके आम बीमारियूं आहिनि उन्हनि बीमारियुनि जे बारे में अव्हांखे एतिरी त ॼाण ॾिनी वञे त जीअं सभ खां पहिरियां तव्हांखे ख़बर इहा पवे, घर वेठे ई ख़बर पवे त अया हीअ अलामतूं आहिनि, उनजी हीअ बीमारी थी सघे थी। उन खां पोइ वरी इन शइ जी बि अव्हांखे ॼाण ज़रूरु हुजे त उन बीमारी जी जेको आहे उहो इलाजु कहिड़ो डॉक्टर करे सघे थो। इहो ॾाढो अहम हूंदो आहे, छो जो हर बीमारी जो इलाजु हर डॉक्टर नाहे कंदो। ऐं असां वटि वरी अलमियो इहो आहे त जेके पहाड़ी जा इलाइक़ा आहिनि, ॻोठनि जा इलाइक़ा आहिनि, उते त नर्सिंग वारा अतई कंपाउंडर बि डॉक्टर लॻा वेठा हूंदा आहिनि। त उनजे लाइ असांखे जेको आहे उहो हिकिड़ी ज़रूरत आहे अॼुकल्ह जे हिन मुआशरे खे इन शइ जी, त टेली हेल्थ जे जेके बि तक़ाज़ो आहिनि जदीद दौर जूं, उन्हनि जे बुनियाद ते हिकु जेका आहे उहा स्क्रीन तां टीवी तां इन कंहिं बि ज़रिए सां अव्हांखे इन शइ जो जेका आहे उहा ॼाण ॾिनी वञे। त अॼु बि असीं जेको आहे उहो हिकु अहिड़ी बीमारी खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। हर हफ़्ते छंछर जो शाम जो तक़रीबन 7 थी 10 मिंटनि ते असांजो प्रोग्राम ईंदो आहे ऐं असीं ईंदा आहियूं, कंहिं न कंहिं हिकु बीमारी ते डिस्कशन थींदी आहे। अॼु बि जेका असांजो डिस्कशन हूंदी उहा आहे, असां पंहिंजी मेडिकल जी ॿोली में चवंदा आहियूं उनखे बैक पेन ऐं ऑस्टियोआर्थराइटिस। आसान लफ़्ज़नि में अगरि उनखे चवां त जेका करंगे जी हॾी आहे उनजो सूरु छो थिए थो, उन जूं कहिड़ियूं वजूहात थियनि थियूं ऐं अलामतूं कहिड़ियूं थियनि थियूं। उन खां पोइ इहो आहे त ऑस्टियोआर्थराइटिस यानी जेका गोॾा आहिनि उन्हनि जे जोड़नि जी इंफ्लेमेशन इंफेक्शन थिए थो, कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, अलामतूं छा आहिनि। उन हवाले सां असां वटि जेके आहिनि उहे कंसल्टेंट ऑर्थोपेडिक्स मौजूदु आहिनि, डॉक्टर सदाम हुसैन। पाण माशाल्लाह सां जिना हॉस्पिटल मां जेका आहे उहा स्पेशलाइज़ेशन कई, ट्रॉमा सेंटर में ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं, MRCS कई UK मां। उन खां पोइ हींअर हिते चिनोड हॉस्पिटल में जेके आहिनि उहे ऑर्थोपेडिक कंसल्टेंट जे हवाले सां ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो, तबियत सेहत कीअं आहे तव्हांजी? वालेकुम अस्सलाम, मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी इन योर प्रोग्राम। ॾाढो सुठो लॻो मूंखे हिते अची करे। सर सभ खां पहिरियां तव्हांखे मेहरान क्लिनिक प्रोग्राम में दिलि जी गहराइनि सां भलीकार। महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। शुरूआती तौर ते सर हिकिड़ो नंढो सुवालु, अगरि आम माण्हुनि जे लाइ इहो हुजे त बैक पेन आहे, छा आहे, छो थिए थो, ऑस्टियोआर्थराइटिस कहिड़ी बीमारी आहे, उन जूं कहिड़ियूं वजूहात थियनि थियूं? तमामु बहितरीनु सुवालु तव्हां पुछा कयो आहे। बैक पेन हिकु आम अहिड़ी बीमारी आहे, अक्सर मरीज़ इहा शिकायत कंदा आहिनि त असांखे कमर में शदीद जेको आहे सूरु थिए थो। उन जी वजूहात त काफ़ी आहिनि, पर असां वटि जेके आम वजूहात आहे उहा इहा आहे त जेकॾहिं को पेशेंट आहे या को इंसानु आहे उहो अगरि ज़्यादा वज़न खणे थो, जेका अलाह साईं हुनखे हिकिड़ी कुवत ॾिनी आहे, उन खां वधीक अगरि को वज़न उहो खणंदो त उन जे करे पोयां जेका असांजी स्पाइन आहे यानी जेका करंगी जी हॾी आहे त उन में उहो सूरु जेको आहे थियणु शुरू थी वेंदो आहे। त उन सां गॾोगॾु हॾी सां गॾोगॾु पठा बि हूंदा आहिनि, उहे बि अफेक्ट थींदा आहिनि, जंहिंजे करे बि जेको आहे पोयां कमर में जेको आहे काफ़ी तकलीफ़ जेका महसूसु थींदी आहे। ऐं ॿियो सुवालु जेको तव्हां कयो उहो इहो कयो त ऑस्टियोआर्थराइटिस इहा हिकु आम बीमारी आहे। अनफॉर्चुनेटली जेके उहे मरीज़ जंहिंजी उमिरि 40 सालनि खां मथे थिए थी, उन में बि काफ़ी कॉमन आहे। ऐं उन सां गॾोगॾु अॼुकल्ह जेका यंग जनरेशन आहे जीअं 30, 25 उन एज में बि इहा शइ जेका आहे काफ़ी कॉमन थी वई आहे। इन जा वजूहात अगरि मां डिस्कस कयां त सभ खां कॉमन जेको उनजी वजूहात आहे उहा इहा आहे त जेकॾहिं उहो पेशेंट ओबेस आहे यानी उनजो जेको वज़न आहे उहो ज़्यादा आहे त उहो हिकिड़ो सभ खां तक़रीबन केतिरो वज़न चई सघूं था पाण? इन में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां कैलकुलेट कंदा आहियूं BMI, बॉडी मास इंडेक्स। उन में हाइट ऐं उनजो पेशेंट जो वेट उहो जेको आहे कैलकुलेट कंदा आहियूं। त उनजो रेशियो जेको हूंदो आहे 18 खां 24 अगरि उनजे विच में आहे त उहो नॉर्मल हूंदो आहे। अगरि 24 खां मथे हूंदो आहे त पोइ उन में असां चवंदा आहियूं त ओवरवेट पेशेंट आहे। ऐं अगरि 28, 29 खां वधीक आहे त उहो ओबेस जेका यानी जेका थोल आहे उन में अची वेंदो आहे। पोइ उन जा 3 ग्रेड जेका थींदा आहिनि। चवण जो मक़सदु इहो त अगरि 24 खां मथे हूंदो त उहो पेशेंट जेको आहे या उहो मरीज़ जेको आहे उहो उन ग्रेड में अची वेंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं त हीउ जेको आहे हुननि जो वज़न वधीक ओबेस आहे। वधीक आहे बिल्कुलु। अच्छा,
वज़न सां हवाले सां अगरि जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त बैक पेन यानी जेको करिंगे जी हॾी में सूरु थिए थो उनजो ताल्लुक़ को पोस्टर सां बि हूंदो आहे या वरी ऑस्टियोआर्थराइटिस कंहिं बेड पोस्टर जे करे थी सघनि थियूं या वरी उन्हनि जे करे ॿिया ई वजूहात थींदियूं आहिनि? बिल्कुलु थी सघे थो, लेकिन जेका सभ खां वधीक मसइलो थिए थो उहो उनजे करे थिए थो, मिसाल को माण्हू आहे ग़लति पोस्चर में वेठो आहे या अगरि हुनजो पंहिंजो त इहो ख़्यालु न हूंदो आहे त उहो ग़लति पोस्चर में वेठो आहे। मिसाल ऑफिस वर्कर जी ॻाल्हि कयूं या ॻाल्हि कयूं सां कंहिं बैंक में अगरि को माण्हू कमु करे थो त बैंक में जेके हज़रात कमु कनि था उहो तक़रीबन 8 खां 10 कलाकनि जी ड्यूटी आहे ऐं उहा हिकिड़ी पोस्चर में वेठा आहिनि, त उतां जेके असांजा उन जा पोयां बैक जा मसल्स आहिनि या के पठा आहिनि त उहे उन स्ट्रेच थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे उहो पेन थी सघे थो। या मिसाल असांजी यंग जनरेशन अॼुकल्ह उहा ज़्यादा इस्तेमालु करे थी लैपटॉप जी या सेलफोन जी, त उहो बेड ते लेटी करे 4 खां 5 कलाक या 3 कलाक जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ रील्स ॾिसणु ऐं मोबाइल जो यूज़ करणु, सो उन पोस्चर सां बि जेको आहे इहा शिकायत अक्सर पेशेंट वठी करे ईंदा आहिनि त असांखे कमर में जेका तकलीफ़ थिए थी। ऑस्टियोआर्थराइटिस जो पोस्टर सां ताल्लुक़ चई सघूं था या उनजो को पोस्टर सां ताल्लुक़ कोन्हे या ओवर यूज़ ऑफ जॉइंट्स जे करे थियनि था उहे? ऑस्टियोआर्थराइटिस हिकिड़ी अहिड़ी कंडीशन आहे जेका उमूमन जेके असांजा जोड़नि जंहिं ते वज़न थिए थो उन में थींदी आहे। उन में सभ खां वधीक जेका कॉमन आहे असां वटि उहा आहे असांजे गोॾनि में जंहिंखे असां नी ऑस्टियोआर्थराइटिस चवंदा आहियूं, ऐं ॿियो नंबर जेको असांजो कॉमन जोड़ हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो हिप जॉइंट, जंहिंजे जिते बि प्रेशर जेको आहे उहो ज़्यादा पवंदो आहे। सो बेसिकली थींदो ईअं आहे त हॾनि जे विच में हिकिड़ो अलाह साईं तरफ़ां गैप रखियलु हूंदो आहे, उहो हॾनि जे मथां हिकिड़ो लेयर हूंदो आहे जंहिंखे असां कार्टिलेज चवंदा आहियूं। उहो कार्टिलेज जेको आहे वक़्त सां गॾोगॾु या अगरि वज़न ज़्यादा हूंदो या अगरि का चोट या धकु लॻंदो त उहो डैमेज थींदो आहे, त उनजे करे बि हॾा पाण में मिलनि था, रगड़ो खाइनि था, जंहिंजे करे सूरु थिए थो। सही। अच्छा डॉक्टर साहब, हिन में इहो ॿुधाइजो त जेका बैक पेन आहे उनजो ताल्लुक़ या वरी ऑस्टियोआर्थराइटिस जो ताल्लुक़ कंहिं एज ग्रुप सां थी सघे थो त हू हिकु पर्टिकुलर एज आहे उन में उहे कॉमन थियनि था, या वरी जेके आहिनि उहे कंहिं मतिलबु मेल ऐं फीमेल रेशो में जेको आहिनि उहे घणा थियनि था, इन्हनि जी का जेंडर स्पेसिफिकेशन बि आहे या उहे कंहिं बि उमिरि में ऐं कंहिं खे बि थी सघनि था? वैसे त कॉमन जेका एज आहे उहा आहे तक़रीबन 40 इयर्स खां बाद में जेका, पर अॼुकल्ह जेको आहे असांजा खाधा, असांजो रहणु करणु ऐं असांजो लाइफ स्टाइल एतिरो चेंज थी वियो आहे जो यंग एज में बि इहा शइ काफ़ी कॉमन थी वई आहे। पहिरीं जेको आहे असांजी जीअं बुक्स में इहा शइ लिखियलु हुई त जेका ऑस्टियोआर्थराइटिस आहे उहा कॉमन थींदी आहे 40 सालनि खां या 50 सालनि खां पोइ, पर बदकिस्मती सां अॼुकल्ह असां वटि अहिड़ा पेशेंट अचनि था जंहिंजी उमिरि 25 साल आहे, 22 साल आहे, उन्हनि में बि इहा शिकायत रहे थी। सो अक्सर ॾिठो वियो आहे त हिकिड़ो त उनजो ओवरवेट आहे ऐं ॿियो अगरि को यंग एज में कंहिंखे शौक़ु थियो आहे त हाणे मां पंहिंजो वेट लॉस कयां, मां पंहिंजी बॉडी थोरी बिल्ड कयां, त उहे माण्हू जेके जिम जॉइन कनि था ऐं अनसुपरवाइज़ जेको आहे उते जिमिंग कनि था, जंहिंजे करे बि प्रेशर पवे थो नी जॉइंट ते, जंहिंजे करे बि इहा शइ जेका आहे ॾिसण में आई आहे त काफ़ी तकलीफ़दार थिए थी उन पेशेंट जे लाइ, यंग जे लाइ, जंहिंखे मिसाल जे तौर में गोॾे में सूरु थियणु ऐं कमर में जेको आहे तकलीफ़ सां असां वटि पेश थींदा आहिनि। सही। डॉक्टर साहब, हिते हाणे हिकिड़ो पेशेंट आहे, पहिरियां हुनजी अगरि डिस्कशन कयूं था त बैक पेन ते कयूं था त उनखे जेको आहे उहो करिंगे जी हॾी में सूरु आहे, तव्हां वटि ओपीडी में उहो आयो आहे, त इंटरनेशनल गाइडलाइंस जे हवाले सां हुनजो इन्वेस्टिगेशन ऐं डायग्नोसिस ताईं पहुचण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ेकार थियनि था? बिल्कुलु, ॾाढो सुठो सुवालु आहे। सभ खां पहिरीं त असां पेशेंट खां हिस्ट्री वठंदा आहियूं, पुछा कंदा आहियूं त तव्हांखे कॾहिं खां तकलीफ़ आहे, कीअं आहे, उन खां पोइ हुनजो मुआइनो कंदा जंहिंखे असां फिज़िकल एग्ज़ामिनेशन चवंदा आहियूं। फिज़िकल एग्ज़ामिनेशन में असांखे इहा शइ ख़बर पइजी वेंदी आहे त जेको पेशेंट जी तकलीफ़ आहे उहा जंहिंजे करे थिए थी, मोस्टली जेको आहे बोन जे करे आहे या मसल जे करे आहे। उन खां पोइ असां वेंदा आहियूं इन्वेस्टिगेशन जे लाइ, त सिंपल हिकु इन्वेस्टिगेशन हूंदी आहे, जीअं एक्सरे जेके 5 खां 10 मिंटनि में उहो एक्सरे असांजो थी वञे थो कंहिं बि क्लिनिक में, सो उहो कराईंदा आहियूं। ऐं कुझु कंडीशन में जंहिंमें असांखे लॻंदो आहे त शायदि अगरि कमर जी तकलीफ़ जेको आहे उहा डिस्क जेका असांजे करिंगे जी हॾी जे विच में हूंदी आहे, अगरि उनजो ख़दशो हूंदो आहे डिस्क बल्ज थिए थी यानी उहा ॿाहिरि अचे थी पंहिंजे नॉर्मल पोज़ीशन खां, ऐं पेशेंट खे तकलीफ़ ज़्यादा आहे, मिसाल 3 हफ़्ता थी विया आहिनि, 4 हफ़्ता थी विया आहिनि, पेशेंट खे जेको आहे तकलीफ़ घटि नथी थिए, त पोइ असां उन कंडीशन में MRI कराईंदा आहियूं त जीअं असां कंफर्म करे सघूं त डिस्क जेका बल्ज थी आहे या ॿाहिरि जेका निकिती आहे उहा केतिरी वधीक निकिती आहे ऐं उहा ॿाहिरि निकिरी करे जेके उनजे भरिसां नसूं आहिनि उन ते केतिरो प्रेशर ॾिए थी।
सही। ऐं जेकॾहिं ऑस्टियोआर्थराइटिस जी ॻाल्हि कजे त उनजी डायग्नोसिस यानी तशख़ीस ताईं पहुचण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ेकार आहिनि? बिल्कुलु, उन में बि इहो आहे त सभ खां पहिरियां असां हिस्ट्री यानी पेशेंट खां सुवालात जवाबात वठंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं पेशेंट खे। ऐं सेकंड जेको आहे उन में पोइ असां फिज़िकल एग्ज़ामिनेशन कंदा आहियूं। उन एग्ज़ामिनेशन खां पोइ सिंपल इन्वेस्टिगेशन एक्सरे जेको आहे उहो कराईंदा आहियूं, सिर्फ़ु इहो कंफर्म करण जे लाइ अगरि ऑस्टियोआर्थराइटिस आहे त उहा कहिड़ी स्टेज ते आहे। बेसिकली ऑस्टियोआर्थराइटिस जेका नी जी थींदी आहे उन जा 4 ग्रेड हूंदा आहिनि, त उन में ॾिसंदा आहियूं त उहो इनिशियल स्टेज आहे या जेको आहे एतिरी वधी वई आहे त उनखे असां कीअं मैनेज करे सघूं था, त उहो सिंपल असां एक्सरे में ई पिक करे वठंदा आहियूं। सही। अच्छा, हाणे इन में अहिड़ी का बि कंडीशन थिए थी जेकॾहिं आउं हिकु आम माण्हू जे इन जे लाइ जेको आहे उहो सवाल कयां त ऑस्टियोआर्थराइटिस जे करे बैक पेन थी सघे थो या बैक पेन जे करे ऑस्टियोआर्थराइटिस थी सघे थी, यानी इन में का अहिड़ी इंटरलिंक या इन क़िस्म जूं कहिड़ियूं शयूं आहिनि या इहे ॿई हिकिड़ियूं सेपरेट डिज़ीज़िस आहिनि, उन्हनि जा कॉज़िस ऐं उन्हनि जूं शयूं जेके मुख़्तलिफ़ ई आहिनि? वैसे त ॿई डिफरेंट आहिनि ऐं उनजा कॉज़िस बि डिफरेंट आहिनि, पर इहे थी सघे थो अगरि कंहिंखे ऑस्टियोआर्थराइटिस आहे यानी उनखे सूरु थिए थो गोॾनि में ऐं उहो तक़रीबन 10 खां 15 सालनि ताईं थिए थो पियो, त उनजे करे पोइ चेंजिस कुझु ईंदियूं आहिनि। यानी असां चऊं था आसान अल्फाज़ में तो डिफॉर्मिटी जेका थी वेंदी आहे, यानी जेका गोॾनि जी नॉर्मल बीहक हूंदी आहे उहा तब्दील थी वेंदी आहे, जंहिंजे करे पोइ प्रेशर जेको आहे उहो ज़्यादा स्पाइन ते पवंदो आहे। जॾहिं माण्हू वज़न ॾेई करे हलंदो आहे त उहो प्रेशर जेको आहे स्पाइन ते पवंदो आहे, त उन सेम पेशेंट खे गोॾनि सां गॾोगॾु तकलीफ़ जेको आहे उते महसूस थी सघे थी। बहरहाल नाज़रीन, असांजी हिते जेका आहे उहा ॾाढी कारआमद गुफ़्तगू हले थी। हिते वक़्तु थियो आहे नंढड़ी ब्रेक जो, इंशाल्लाह मुलाक़ात कयूं था तव्हां सां नंढे वक़्ते खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजी गुफ्तगू थी रही आहे बैक पेन यानी जेका करंगे जी हॾी आहे उन जे सूर जी, पुठनि जे सूर जी, ऐं उन खां पोइ ऑस्टियोआर्थराइटिस यानी जेके असांजा गोॾनि जा जोड़ हूंदा आहिनि उन्हनि में अगरि कहिड़ी जेका आहे उहा बीमारी थिए थी उन्हनि ते। ऐं पाण नशे जी इहा गुफ्तगू कईसीं त उन जूं वजूहात कहिड़ियूं आहिनि, साइन एंड सिम्टम्स जेके आहिनि, कॉज़िस कहिड़ा आहिनि, पाण साइन एंड सिम्टम्स ते त हाणे ॻाल्हाईंदासीं। त डॉक्टर साहिबु, अव्हां वटि अगरि को पेशेंट अचे थो अव्हां जी ओपीडी में, उनखे अगरि पुठे जो सूरु आहे त उन जा कहिड़ा कहिड़ा सिम्टम्स हूंदा आहिनि, ऐं ऑस्टियोआर्थराइटिस वारो पेशेंट ईंदो आहे त उहो कहिड़ियूं कंप्लेंट्स खणी तव्हां वटि ईंदो आहे? बिल्कुलु, अगरि को पेशेंट ईंदो आहे असांखे कमर में सूरु आहे त उन खां सभ खां कॉमन जेका हुनजी कंप्लेन हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त मां अगरि हेठि झुकां थो, का शइ खणां थो त मूंखे कमर में सूरु थिए थो। अगरि मां सीढ़ियूं चढ़ां थो, ॾाकणु चढ़ां थो, तॾहिं मूंखे सूरु थिए थो। ऐं उन सां गॾोगॾु अगरि उनखे तकलीफ़ आहे गोॾनि में त सभ खां पहिरियां उनखे सूरु थियणु शुरू थींदो आहे, ऐं उन सां गॾोगॾु गोॾनि मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आवाज़ अचणु। अक्सर मरीज़ ईंदा आहिनि त मां जॾहिं नमाज़ पढ़ां थो त मूंखे गोॾनि मां आवाज़ अचनि था। ऐं उन सां गॾोगॾु टीं जेका तकलीफ़ हूंदी आहे उहा सूजन थी वेंदी आहे, त जॾहिं इंफ्लेमेशन थी वेंदी आहे अंदरि जोड़ में त पोइ मरीज़ जेके उन सां गॾु सूजन जी तकलीफ़ सां बि असां वटि ईंदा आहिनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेको ऑस्टियोआर्थराइटिस आहे उहो एज रिलेटेड जेका आहे जॉइंट स्टिफनेस खां डिफरेंट कीअं हूंदो आहे? अव्हां उनखे कीअं, मतिलबु पेशेंट आयो उहो तव्हांखे इहो ॿुधाईंदो त मूंखे हलण में मसइलो थिए थो, मूंखे जेको आहे गोॾनि वोॾनि में मसइलो थिए थो, पर अव्हां उनखे हिकु एज रिलेटेड जेका जॉइंट स्टिफनेस आहे, छो जो तव्हां पहिरियां ॿुधायो त 40 सालनि खां पोइ इहा शइ जेका आहे उहा थिए थी, त एज रिलेटेड स्टिफनेस खां उहो डिफरेंट कीअं हूंदो आहे? उनजूं क्लिनिकल जेके सिम्टम्स आहिनि, प्रेज़ेंटेशन आहिनि, उहे कीअं डिफरेंट थियनि? बिल्कुलु, एज रिलेटेड यानी जॾहिं उमिरि जो तक़ाज़ा हिकिड़ो हूंदो आहे न, आमतौर में चयो वेंदो आहे त अगरि उमिरि वधी वई आहे तॾहिं मूंखे सूरु थिए थो या मूंखे स्टिफनेस थिए थी। अच्छा, उहा जेकॾहिं सिर्फ़ु उमिरि सां रिलेटेड हूंदी त पोइ उन में जॾहिं मरीज़ हलंदो थोरी देरि खां पोइ उहा बहितर थी वेंदी। अगरि पेशेंट खे ऑस्टियोआर्थराइटिस हूंदी यानी जेको गैप आहे उहो घटि थी वेंदो त उन में उहा शइ घटि कोन थींदी, यानी स्टिफनेस जेका आहे उहा रहंदी। यानी जेको सूरु हूंदो उहो जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो तीअं तीअं उनजो सूरु जेको आहे उहो वधंदो वेंदो, उहो घटि कोन थींदो। सो इन में असां ॿिन्ही खे जेको आहे डिफरेंशिएट करे सघूं था, यानी ॾिसी सघूं था त कहिड़ी शइ जेका उहा नॉर्मल आहे सिर्फ़ु उमिरि जे करे आहे, कहिड़ी शइ जेका आहे उहा ऑस्टियोआर्थराइटिस जे करे आहे। सही।
बैक पेन जो जेके हींअर असां वटि रिसेंट इंटरनेशनल मेडिकल गाइडलाइंस अचनि थियूं उन्हनि जो अवां कीअं ट्रीटमेंट उन्हनि जो आहे आया दवाउनि सां या वरी असां वटि जेके इन उहे हीट पैकिंग वग़ैरह यानी घर वेठे हिनजी गरम कपिड़े सां टकोर करण सां उहा शइ थिए थी या मतिलबु उन्हनि जा हिकिड़ी प्रॉपर जेका ट्रीटमेंट आउं चवां त उहा मेडिसन आहे घर वेठे फिजियोथेरेपी सां थी वञे थी या उनजो के सर्जिकल टेक्निक सां ई तव्हां उनखे जेको आहे सही करे सघो था सर्जरी न थींदी छो जो अक्सर जेको आहे उहो डॉक्टर्स चवंदा आहिनि असांजा काफ़ी सारा त उनजी सर्जरी ई थींदी जेकॾहिं अगरि का डिस्क पंहिंजी जाइ तां हली वई आहे या पटनि जी कमज़ोरी थी वई आहे इन हवाले सां मां थोरो ॿुधाइजो त उनजी प्रॉपर ट्रीटमेंट छा आहे रिसेंट जेके इंटरनेशनल मेडिकल गाइडलाइंस आहिनि उहे छा चवंदियूं। अच्छा इन में इहो आहे त सभ खां पहिरियां त इहो ॾिसणु खपे त जेको असांखे कमर में दर्द थिए थो यानी चेल जो सूरु कमर जो दर्द सूरु थिए थो उहो छाजे करे थिए थो। सो उहो जॾहिं पेशेंट असां वटि ईंदो आहे असां एग्ज़ामिनेशन कंदा आहियूं या उन खां पोइ जेके इन्वेस्टिगेशन कंदा आहियूं असांखे ख़बर इहा पवंदी आहे त आया इहो पठनि जो सूरु आहे या जेको आहे डिस्क जे करे सूरु थिए थो या जेका डिस्क ॿाहिरि निकिती आहे जेका प्रेशर ॾिए थी नस जे मथां जेका अर्कुनिसा चवंदा आहियूं उनजे करे थिए थो त उन खां पोइ असां इहो डिसाइड कंदा आहियूं त जेका MRI थी इन्वेस्टिगेशन कंप्लीट थी वियूं रीज़न छा आहे। जेकॾहिं उहो रीज़न असांखे ख़बर पइजे त हाणे इहे न मिसाल जे तौर ते डिस्क जेका उहा बल्ज थी आहे यानी उहा ॿाहिरि निकिती आहे पंहिंजी जॻह तां ऐं उहा वञी करे प्रेशर ॾिए थी ऐं पेशेंट खे मुसलसल सूरु थिए थो त पोइ उन कंडीशन में असां सर्जरी तरफ़ ईंदा आहियूं। उहो हिकु लास्ट ऑप्शन हूंदो आहे। पहिरियां सभ खां पहिरियां त पेशेंट खे असां चवंदा आहियूं त पंहिंजो पोस्चर जेको आहे उहो सही करे। सेकंड शइ जेका हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त फिजियोथेरेपी जेका एक्सरसाइज़ हूंदी आहे उहा पठनि खे मज़बूत कंदी आहे त उहा फिजियोथेरेपी बि काफ़ी हेल्पफुल हूंदी आहे। ऐं जेकॾहिं उन सभु शयूं वठण खां पोइ बि पेशेंट ठीकु नथो थिए त पोइ आख़िरी ऑप्शन जेको आहे उहो सर्जरी तरफ़ हूंदो आहे। सर इन सां बैक पेन जी ट्रीटमेंट सां रिलेटेड आम माण्हू जे ज़हन में कहिड़ियूं मिथ्स हूंदियूं आहिनि जेके तव्हां पंहिंजी OPD में ॾिठियूं त आम माण्हू अव्हां वटि आयो ऐं तव्हां हुनखे ॿुधायो इन सां रिलेटेड कहिड़ियूं मिथ्स अव्हां ॾिठियूं ऐं उन्हनि खे कीअं ओवरकम करणु खपे प्रॉपर काउंसलिंग जे थ्रू। अच्छा हिकिड़ो आम ख़्यालु इहो हूंदो आहे त शायदि मूंखे अगरि सूरु आहे चेल में त मां सुम्ही पवां 7-8 ॾींहं या 10 ॾींहं। अक्सर मरीज़ ईंदा आहिनि असांखे बेड रेस्ट लिखी ॾियो जेके ऑफिस वर्कर आहिनि या जेके रोज़मर्रा जा कमु कनि था उहे चवंदा आहिनि त असांखे बेड रेस्ट लिखी ॾियो हफ़्ते खां 2 हफ़्ता त जीअं असां घर में वञी करे आराम कयूं असां ठीकु थी वञूं पर ईअं हूंदो कोन्हे। मसल्स जेके आहिनि उनजो ब्लड सर्कुलेशन ऐं उन्हनि जो कमु करणु तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे असांजे जिस्म जे लाइ। जेसि ताईं उहे वर्क न कंदा तेसि ताईं जेको आहे तव्हां बहितर महसूसु न कंदो। अगरि पेशेंट उहो वञी करे बेड ते सुम्ही पवंदो त जेका उते ब्लड सर्कुलेशन आहे उहा घटि थी वेंदी जंहिंजे करे मरीज़ खे पाण खे त शायदि लॻंदो त मां बहितर महसूसु कयां थो पर उहा शइ बहितर थींदी कोन्हे का। उन करे चहलकदमी असां लफ़्ज़नि में असां चवंदा आहियूं त उहा करणु तमामु घणी ज़रूरी आहे। बिल्कुलु। सर ऑस्टियोआर्थराइटिस जी जेका आहे उहा प्रॉपर ट्रीटमेंट जी अगरि ॻाल्हि कजे त उनजी कहिड़ी प्रॉपर ट्रीटमेंट आहे ऐं हिकु माण्हू खे ऑस्टियोआर्थराइटिस थी वञे थो छा उहे जेके हकीमनि वटि असां वटि पीर फ़क़ीर आहिनि उन्हनि खां दवाऊं वठंदा आहिनि उन्हनि जी उन ते उहो सही थी सघे थो या वरी जेको आहे उनजी का हिकिड़ी प्रॉपर ट्रीटमेंट आहे या सर्जरी उनजो हल आहे इन सां रिलेटेड जेको आहे अव्हांजो कहिड़ो रायो आहे। बिल्कुलु जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई तव्हां सां त जेका ऑस्टियोआर्थराइटिस आहे यानी जेको गैप घटि थी वेंदो आहे गोॾे में त उनजी स्टेज ते डिपेंड करे थो त कहिड़ी स्टेज ते उहो पेशेंट असां वटि आयो आहे। मिसाल उन जूं आम लफ़्ज़नि में 4 स्टेजिस थियूं त पहिरीं ऐं ॿी जेका स्टेज हूंदी आहे उन में पेशेंट खे सूजन थिए थी या को पेन थिए थो ऐं आवाज़ अचनि था इहे सभु शयूं थियनि थियूं त सभ खां पहिरियां असां इहा कोशिशि कंदा आहियूं त पेशेंट खे मेडिसिन जे ज़रिए जेको आहे बहितर कयूं। त WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां हिकिड़ो चार्ट हूंदो आहे असां वटि जंहिंमें असां उन हिसाब सां मेडिसिन जेको आहे स्टार्ट कंदा आहियूं। सभ खां पहिरियां जेको आहे असां पेनाडोल खां स्टार्ट कंदा आहियूं पैरासिटामोल खां उहा ॾिसंदा आहियूं त पेशेंट खे केतिरी इफेक्ट थिए थी ऐं उन सां गॾोगॾु जेके वर्ल्ड लेवल ते इंटरनेशनल मीटिंग्स ईंदियूं रहनि थियूं नयूं नयूं गाइडलाइंस अचनि थियूं उन में इहो आहे सभ खां बहितरीनु जेको इलाजु आहे ऑस्टियोआर्थराइटिस जो उहो इनिशियल स्टेज ते उहो आहे फिजियोथेरेपी यानी एक्सरसाइज़ करण सां जेके असांजा गोॾा आहिनि उनजे भरिसां जेके बि पठा आहिनि उहे मज़बूत अगरि थींदा त जॾहिं पेशेंट हलणु शुरू कंदो त उनजो जेको वज़न हूंदो आहे उहो पठनि ते ज़्यादा पवंदो ऐं जेको हॾी आहे हॾो आहे उन ते जोड़ ते घटि पवंदो बिल्कुलु। त उन सां काफ़ी जेको आहे पेशेंट जेको आहे बहितर महसूसु कंदो आहे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां कई त माण्हू पीरनि फ़क़ीरनि ते वञी करे मां सम्झां थो त बेशक जेका शिफ़ा आहे उहा अलाह जे तरफ़ां आहे ऐं अलाह साईं पाण चयो त तव्हां जेको आहे इल्मु हासिलु कयो
ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त पींगे खां वठी क़बर ताईं तव्हां इल्मु हासिलु कयो। बेशक सो आर्थोपेडिक सर्जन जे हुअण जे नाते मां सम्झां थो त को बि शख़्स हिन दुनिया में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु महिनत करे एतिरियूं वॾियूं डिग्री हासिलु करे उन खां पोइ कंहिं सीट ते वेहे थो। बिल्कुलु ऐं हिकु माण्हू जेके असां बोन सेटलर जेके आम ज़बान में चवंदा आहियूं त हॾी जोड़ वारा, उहे वीचारा पंहिंजी हिकिड़ी क्लिनिक खोले ऐं माण्हुनि खे मिसगाइड कनि था। मूं वटि अफ़सोस सां मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ा काफ़ी पेशेंट अचनि था जेके मिसाल कंहिंखे गोॾे जो सूरु आहे त उन में उहो छा कनि था, जो उन ते ज़ोर सां पटी ॿधी करे ऐं उन ते का क्रीम हणी करे उनखे चवंदा त तव्हां जेको आहे बिल्कुलु ठीकु थी वेंदव। अच्छा, उन सां थींदो इहो आहे त बदकिस्मत सां जेका ब्लड सर्कुलेशन आहे उहा सॼी कंप्रोमाइज़ थिए थी। ऐं असां वटि काफ़ी पेशेंट अहिड़ा ईंदा आहिनि जेके उनजी सॼी टंग या उन सॼो पेर एतिरो ख़राबु थी वेंदो आहे उनजी बिल्कुलु, हा, जंहिंखे गैंग्रीन चवंदा आहियूं असां पंहिंजे मेडिकल टर्मिनोलॉजी में, त उहो जेका उनजा सेल्स आहिनि सभु डिस्ट्रॉय थी वेंदा आहिनि, डेड थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे उहो जो कलर जेको आहे चेंज थी करे कारो थी वेंदो आहे। ऐं एंड रिज़ल्ट इहा थींदी आहे त असां उनखे एम्पुटेशन ई करे सघंदा आहियूं, ॿियो को असां वटि हल कोन हूंदो आहे। सो इन शइ खां बचणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं हिन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए इहा आगाही ॾियणु आम माण्हू खे तमामु घणी ज़रूरी आहे। जॾहिं बि तव्हांखे का बि तकलीफ़ थिए त हमेशह कंहिं बि प्रोफेशनल डॉक्टर वटि विज़िट कयो, त जीअं जेको आहे तव्हांखे जेको आहे इन में प्रोफेशनल डॉक्टर बि, पर असां वटि वरी थोरो ऐं अगरि वाज़े कयां त हर हिकु इन जो जेको आहे न उहो स्पेशल डॉक्टर आहे। मतिलबु हर बीमारी खे जनरल फिजिशियन या आम जेको रिवाजी तव्हां गली में ॾिसो था डॉक्टर, उहो हुनखे नथो इलाज करे सघे। गोॾनि जी बीमारी आहे त हुनखे ऑर्थोपेडिक ई जेको आहे उहो करे सघे थो। ॾंदनि जी त तव्हांखे डेंटिस्ट्री जे डॉक्टर वटि वञणु खपे, छो जो आम माण्हू अव्हांखे शायदि मेडिसिन त ॾींदो, पर डॉक्टर साहिब जीअं ॻाल्हि ॿुधाई त उहो केस अव्हांजो ख़राबु थींदो। अच्छा डॉक्टर साहिबु, हिते थोरो हिकिड़ो जेको आहे उहो सवाल इहो आहे त तव्हां पंहिंजी हिन में प्रैक्टिस जे दौरान, ओपीडी जे दौरान, या वरी माशाल्लाह सां यूके मां बि जेका आहे उहा MRCS वग़ैरह उहा कई, कॾहिं को अहिड़ो पेशेंट ॾिठो जेको तव्हां सम्झंदा हुजो त यार ही का एॾी वॾी कॉम्प्लिकेटेड शइ या पेचीदगी न हुई, अगरि ही टाइम सां बजाए अतई डॉक्टरनि जे वर चढ़ण जे असां वटि अची वञे हा त असीं हुनजो प्रॉपर इलाज, त अहिड़ो को बि पेशेंट तव्हांजी ज़िंदगी में हिन में कॾहिं नज़रनि मां गुज़रियो? हिकिड़ो न, काफ़ी बदकिस्मत सां असां वटि अवेयरनेस थोरी घटि हुजण जे करे माण्हुनि खे शायदि एतिरी ख़बर कोन्हे का, स्पेशली उहे पेशेंट मिसाल कंहिं ॿारहाड़ी में आहिनि या कंहिं अहिड़े एरिया में आहिनि जिते हॉस्पिटल एतिरो वेझो क़रीब न आहे, या मां सम्झां थो त अॼुकल्ह असां वटि हर नंढे तालके में या जेको आहे हर हंधि हॉस्पिटल जे डॉक्टर्स जी अवेलेबिलिटी त बिल्कुलु आहे, पर हिकिड़ी शइ जी कमी आहे, उहा आहे शौर जी कमी। तव्हां हिकिड़े केस जी ॻाल्हि था कयो, मां तव्हांखे ॿुधायां त मां तक़रीबन हर महीने 1 खां 2 खां 3 केस अहिड़ा ॾिसां थो पियो, जंहिंमें मिसाल कंहिं माण्हू खे फ्रैक्चर थियो आहे, बदकिस्मत सां मोटरसाइकिल था किरियो या को धकु लॻो केॾा कनि था किरियो, त उहे वञी करे उन्हनि हकीमनि वटि उन हॾी जोड़ वटि वञनि था ऐं उहे छा कनि था त उन हॾी खे पाण में कोशिशि करे मथां मिलाए करे ज़ोर सां पटी ॿधी सघनि था। जीअं मां पहिरीं बि डिस्कस कयो तव्हां सां, त उन ज़ोर जी पटी ॿधण सां छा थिए थो त जेका ब्लड सर्कुलेशन आहे, यानी जेको रत जो फ्लो आहे, जंहिंजे करे ऑक्सीजन खाद खुराक असांजे जिस्म जे हर हिसे ॾांहुं वञे थो, त उनखे बंदि करे छॾनि था। ऐं इहे पेशेंट असां वटि ईंदा आहिनि तक़रीबन 4-5 ॾींहं खां पोइ, अगरि 4-5 ॾींहंनि ताईं उनखे ज़ोर सां पटी ॿधल हूंदी त उन खां पोइ उहा सर्कुलेशन बंदि थी वञे थी ऐं पोइ उहा जेका आहे सॼी बांह थी या जेका जंग थी उहा ज़ाहिर थी वञे। अच्छा, इन में वरी माल यूनियन यानी जेको जॉइंट आहे काट थिए थी, त उनजा बि काफ़ी सारा जेके आहिनि उहे हिन में बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। सर मां हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो हॾी जेका आहे उहा अलाह जी तरफ़ सां हिकिड़ी ठहियलु आहे। आम माण्हू खे लॻंदो आहे त शायदि असां सर्जन ॾे वेंदासीं त उहो सिर्फ़ु सर्जरी कंदा, पर ईअं बिल्कुलु न हूंदो आहे। सभिनी हॾियुनि जो जेको फ्रैक्चर हूंदो आहे उनखे ज़रूरी न आहे त असां ऑपरेशन जे करे ई जेको आहे ठीकु कयूं। काफ़ी अहिड़ियूं हॾियूं हूंदियूं आहिनि, जीअं मिसाल ॿारनि में जेके हॾियूं हूंदियूं आहिनि उहे जल्दी जुड़ी वेंदियूं आहिनि, उनखे ऑपरेशन करण जी ज़रूरत महसूसु कोन थींदी आहे। अगरि उहा हॾी पंहिंजी जॻह ते आहे, उनजी अलाइनमेंट ठीकु आहे, त असां ज़रूरी न आहे त उन में असां ऑपरेट ई कयूं। सो ईअं ई जेके अडल्ट पेशेंट आहिनि, वॾा पेशेंट आहिनि, उन्हनि में बि इहे सेम शइ थींदी आहे। अगरि मिसाल इहा हिकिड़ी असांजी कॉलर बोन आहे, क्लेविकल, इहा जॾहिं फ्रैक्चर थींदी आहे ऐं उहा पंहिंजी जॻह ते हूंदी आहे त असां उनखे जेको आहे ऑपरेट कोन कंदा आहियूं, खोलण जी ज़रूरत बि न आहे पंहिंजी। बिल्कुलु न। बहरहाल नाज़रीन, पंहिंजी हिते काफ़ी करामत गुफ़्तगू हले पई, हिते वक़्तु आहे नंढी जो आहे ब्रेक जो, इंशाल्लाह मुलाक़ात कयूं था तव्हां सां नंढी ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। अच्छा नाज़रीन, पंहिंजी जेका आहे उहा ॻाल्हि हली रही आहे जेका आहे करंगे जी हॾी जे सूर ते, ऑस्टियोआर्थराइटिस ते, वरी उन खां पोइ जेको आहे उहा हिकिड़ी अहम शइ आहे जेका अव्हांजी नॉलेज जे लाइ ऐं अव्हांजी जेको आहे उहो इन जे लाइ काफ़ी ज़रूरी आहे त तव्हांखे इन जी अवेयरनेस हुजे, ख़बर हुजे त कहिड़ा कहिड़ा अहिड़ा जिस्म जा जेके आहिनि उहे जोड़ थियनि था या हॾियूं थियनि थियूं जंहिंखे अगरि तव्हां डॉक्टर वटि बि वेंदो त उनजी सर्जरी कोन कंदा, उनजी के तरीक़े सां पंहिंजी जेका हॾी बि हूंदी उनखे करण खां पोइ, छो असां जॾहिं किताबनि में पढ़ंदा आहियूं त उनजा प्रॉपर मैन्यूअर यानी प्रॉपर हिकिड़ी टेक्निक उनजो तरीक़ो हूंदो आहे हॾी खे जोड़ण जो। सो डॉक्टर साहब खां इन सवाल ते आउं ज़रूरु ॾींदुमि हिनजी ऑस्टियोआर्थराइटिस जी ट्रीटमेंट खां पहिरियां त डॉक्टर साहब कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ा जिस्म जूं हॾियूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा अहिड़ा जोड़ आहिनि जेके असां वटि बि अगरि OPD में या वरी जिते टर्शियरी केयर हॉस्पिटल्स में अचनि था त असां उनजी सर्जरी न आहियूं कंदा, उनजी क्लोज़ रिडक्शन यानी उनखे खोलण जे बजाए उनजी जेका कंदा पर उनजी हिकिड़ो प्रॉपर तरीक़ेकार हूंदो आहे। आम माण्हू खे ॿुधाइण इन लाइ ज़रूरी आहे त आम माण्हू ॿाधे वटि वञण जे बजाए अगरि कंहिं हिकिड़े ऑर्थोपेडिक सर्जन वटि ईंदो त मां हिकिड़ो शइ जेका आहे उहा सम्झी सघां थो त उनजी हिकिड़ी प्रॉपर जेका आहे उहा हॾी जुड़ंदी, उन में माल यूनियन या जेके कॉम्प्लिकेशन आहिनि उहे नथियूं थी सघनि। बिल्कुलु ॾाढो सुठो सवाल तव्हां कयो आहे। अक्सर ॾिसो जेके ॿारनि में जंहिंजी उमिरि मिसाल 14 सालनि खां या 12 सालनि खां घटि हूंदी आहे, उन में जेके हॾियुनि जा फ्रैक्चर थींदा आहिनि उहे असां उन्हनि खे क्लोज़ रिड्यूस करे, जीअं तव्हां मेंशन कयो, हाणे तव्हां ॻाल्हि कई, त उन्हनि खे हॾी खे मथां खां ई पाण में जोड़े करे बिना खोलण जे ऐं उनखे असां प्लस्तर लॻाए छॾींदा आहियूं। असां पहिरीं 10 खां 14 ॾींहंनि ताईं उनखे कचो प्लस्तर कंदा आहियूं ऐं उन खां पोइ उनखे एक्सरे ॾिसी करे अगरि उनजी रिडक्शन सही हूंदी आहे यानी हॾी पाण में मिलियल हूंदी आहे त पोइ उन खां पोइ असां उनखे पको प्लस्तर कंदा आहियूं। तक़रीबन 4 खां 6 हफ़्तनि में उहा हॾी जेका जुड़ी वेंदी आहे। अच्छा, कुझु अहिड़ियूं हॾियूं हूंदियूं आहिनि जेके जॉइंट यानी जेको असांजो रिस्ट जॉइंट आहे, कलाई आहे, या असांजो एल्बो जॉइंट थी वियो, या शोल्डर जॉइंट थी वियो, या हिप थी वियो, या नी जॉइंट थियो, अगरि फ्रैक्चर यानी जेका हॾी उहा भॼे थी ऐं जॉइंट जे क़रीब यानी जॉइंट्स उन में इन्वॉल्व थिए थो या उन में शमूलियत आहे त पोइ उन केस में असां उन जॉइंट खे जेको आहे सिधो करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं उन में असां सर्जरी करे सघंदा आहियूं। अगरि उहो जॉइंट खां परे आहे त पोइ उन में सर्जरी जी का बि ज़रूरत कोन हूंदी आहे ऐं असां उन में प्लस्तर सां ई सही ठीकु कंदा आहियूं। मां तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां त जॾहिं मां जना अस्पताल में कमु कंदो हुयुमि पंहिंजी ट्रेनिंग जे दौरान, त उते तक़रीबन हिकु ॾींहं में घटि 100 खां 150 केसिस जेके उहे फ्रैक्चर जा ईंदा हुआ 24 कलाकनि में। उन्हनि मां तक़रीबन 70% यानी तक़रीबन 80 खां 90 अहिड़ा फ्रैक्चर हूंदा हुया जंहिंखे असां सर्जरी खां बग़ैर ठीकु कंदा हुआसीं। सो वॾी अस्पताल हुई, पेशेंट जो फ्लो ज़्यादा हुयो, उतां एक्सपीरियंस काफ़ी हासिलु कयोसीं ऐं इहा शइ आम माण्हू खे ॿुधाइण बि ज़रूरी आहे त हर फ्रैक्चर जेको आहे उनजो इलाजु सर्जरी न हूंदो आहे। बिल्कुलु, त इहा त असां वटि असल में आम माण्हू डिॼंदो आहे त हिनखे अस्पताल खणाईंदासीं हुनजो सर्जरी कंदो। हाणे ॾिसो प्लास्टर जेको डॉक्टर कंदो आहे न उहो उनखे उन में कंदो त जीअं उनजो अगरि मथां खां जेको आहे उहा हिते ठूंठ खां अगरि फ्रैक्चर आहे त उनजी प्लास्टर ईअं कंदो त तव्हांजो रत जो जेको फ्लो आहे उहो हथ ताईं हुजे। पर आम माण्हू ॿाधो पोइ उनखे काठियूं पाठा यानी क़िस्म जूं हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं हणी कंदो आहे त उन ते रत जो फ्लो रुकिजी वेंदो, यानी फ्रैक्चर हिकु शइ ते थियो पियो आहे, यानी उनजो जेको असरु आहे उहो हेठि थींदो। उन खां पोइ इलाही सारा अहिड़ा केसिस डॉक्टर साहब आऊं बि ॾिठा त कैंसर जा केसिस हुआ पर उन्हनि ॿाधनि उन्हनि खे उन ते आसरे ते रखियो। उन खां पोइ मतिलबु केस असां वटि इन सूरत में आयो त उनखे जेका आहे उहा कैंसर हुई, असांखे उहा टंग 70 खां कटणी पई। पर जेकॾहिं वक़्त ते अचंदा त असीं कैंसर जो बि इलाजु करे सघूं हा। हॾी जेका टुटी हुई उहा, छो पेशेंट पहिरियां कैंसर जे हवाले सां त असां वटि आयो ई न हुयो, उहो आयो ई हॾी टुटण जे करे हुयो, पर जॾहिं उहो असां वटि आयो ईअं असां उनखे ॾिठो त उनखे कैंसर आहे, पोइ उनजी लिम्ब एम्प्यूटेशन करणी पई। बहरहाल सर, हाणे पाण ते स्पेसिफिक जेको आहे उहा ट्रीटमेंट जी ॻाल्हि कंदासीं ऑस्टियोआर्थराइटिस जी, यानी जेको जोड़ आहिनि गोॾनि जा, अगरि उन्हनि में कोई इन्फेक्शन थिए थो त उन्हनि जा कहिड़ी हिकिड़ी स्पेसिफिक ट्रीटमेंट छा आहे उनजी? बिल्कुलु, वरी मां हिनखे थोरो रिपीट कयां त डिपेंड करे थो त स्टेज कहिड़ी आहे। अगरि स्टेज 1 ऐं 2 आहे यानी गैप थोरो घटि थियो आहे पर एतिरो घटि कोन थियो आहे जो पाण में जॉइंट मिली वियो आहे, त उन में सभ खां बहितरीनु जेका आहे उहा फिज़ियोथेरेपी आहे। उन सां गॾोगॾु मेडिसिन जेके असां स्टार्ट कंदा आहियूं अकॉर्डिंग टू WHO क्राइटेरिया, त उन में इनिशियली असां मिसाल पेनाडोल कईसीं, पोइ इनसेट कयासीं, उन खां पोइ जेको आहे वीक ओपैड जेके आहिनि उहे स्टार्ट कंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं तक़रीबन 3 to 4 वीक्स ताईं अगरि पेशेंट खे ओतिरो फ़ाइदो नथो पवे त पोइ उन में कुझु इंजेक्शन्स ईंदियूं आहिनि, जीअं मिसाल स्टेरॉइड इंजेक्शन आहे, उहा बि असां गोॾनि में हणंदा आहियूं। उन सां बि काफ़ी जेको आहे फ़र्क़ु पवंदो आहे, पर स्टेरॉइड जा कुझु साइड इफेक्ट बि थींदा आहिनि। जीअं शुगर जे पेशेंट में असां अवॉइड कंदा आहियूं, छो त शुगर जे पेशेंट में जेको आहे उहा स्टेरॉइड सां शुगर वधी वेंदी आहे। ऐं उन सां गॾोगॾु हिकु ॿी इंजेक्शन हूंदी आहे जेका असां चवंदा आहियूं हाइलुरोनिक एसिड,
उन जो जेका हूंदी आहे कंसिस्टेंसी हूंदी आहे, यानी जेका हुनजी बनावट हूंदी आहे उहा इहा सेम हूंदी आहे, साॻी हूंदी आहे जेका गोॾनि में अंदरि पाणी हूंदो आहे उन जहिड़ी हूंदी आहे। ऐं उन सां गॾोगॾु टी जेका हींअर न्यू ट्रीटमेंट हले थी उहा इहा आहे त असां ब्लड कढंदा आहियूं पेशेंट जो, उन मां जेके प्लेटलेट्स हूंदा आहिनि उनखे सेपरेट कंदा आहियूं। प्लेटलेट्स जेके आहिनि असां गोॾे जे अंदरि इंजेक्शन जे ज़रिए हणंदा आहियूं, उनखे असां PRP ट्रीटमेंट चवंदा आहियूं या स्टेम सेल थेरेपी, उहा काफ़ी इफेक्टिव हूंदी आहे। ऐं जेकॾहिं इहे सभु शयूं करण खां पोइ बि अगरि पेशेंट जेको आहे उहो ठीकु नथो थिए त पोइ उनजी जेका लास्ट स्टेज हूंदी आहे उहा पोइ टोटल नी रिप्लेसमेंट, यानी असां गोॾे जी तब्दीली कंदा आहियूं सर्जरी जे ज़रिए, यानी जेके आर्टिफिशियल गोॾा हूंदा आहिनि उहे असां जेको आहे हिते हणंदा आहियूं, जेके चवंदा आहियूं टोटल नी रिप्लेसमेंट। सही। अच्छा सर, फिजियोथेरेपी जी जेका टेक्निक है ऐं घर वेठे गोॾे जी मूवमेंट जो एक्सरसाइज़िस कहिड़ियूं कहिड़ियूं थियनि थियूं जेके आम माण्हू खे अगरि ऑस्टियोआर्थराइटिस आहे डॉक्टर वटि नथो अचे बि थो त वरी जेके विज़िट जे विच में गैप हूंदो आहे त कहिड़ियूं एक्सरसाइज़ करे कीअं फिजियोथेरेपी कराए जो उनखे रिलीफ मिले? बिल्कुलु, ॾाढो सुठो सुवालु आहे। अच्छा, फिजियोथेरेपी जो फंक्शन इहो आहे त जेके असांजा पठा आहिनि गोॾनि जे भरिसां, हिकिड़ा असांजो कॉमन हिकिड़ो मसल आहे राना जो, जंहिंखे असां क्वाड्रिसेप मसल चवंदा आहियूं। उन में 4 मसल्स हूंदा आहिनि, उनखे क्वाड्रिसेप चयो वेंदो आहे। उनजो कमु इहो आहे त जेका असांजो गोॾो आहे उनजे भरिसां उनजी सॼी सप्लाई आहे, उन सॼी जेका स्ट्रक्चर आहे उहो हुते हूंदी आहे, त सॼो सपोर्ट जेको आहे उनजो गोॾे में उन मसल्स जो हूंदो आहे। उनखे मज़बूत कंदासीं, उनजी फिजियोथेरेपी कराईंदासीं या एक्सरसाइज़ पाण घर में कंदासीं त इनशाला उन सां बि काफ़ी फ़र्क़ु पवंदो ऐं पेशेंट जो जेको सूरु हूंदो उहो काफ़ी घटि थी वेंदो। ऐं सर साॻियो सवाल अगरि आउं बैक पेन जे लाइ कयां, अगरि कंहिंखे करगे जी हॾी में या पुठी में सूरु आहे त उनजी लाइ फिजियोथेरेपी या घर वेठे कहिड़ियूं जेके आहिनि टेक्निक्स उनखे सूर खे घटि करे सघनि? हाँ बिल्कुलु, उहा स्ट्रेचिंग एक्सरसाइज़ असां चवंदा आहियूं। उन में इहो हूंदो आहे त तव्हां जेके कमर जा पठा आहिनि उनखे तव्हां थोरो मज़बूत कयो, यानी तव्हां मिसाल के चेयर ते वेठा आहियो या स्टैंडिंग पोज़ीशन में बीठा आहियो, उन तव्हांखे मूवमेंट करणी आहे, हेॾे मूवमेंट करणी आहे, हेॾे मूवमेंट करणी आहे, पेरनि खे न छोड़णो आहे, बसि तव्हांखे थोरी घणी मूवमेंट करणी आहे त जीअं मसल जी जेका ब्लड सप्लाई आहे उहा हलंदी रहे, सर्कुलेशन हलंदी रहे ऐं स्टिफनेस बि घटि थिए ऐं तव्हांखे इनशाला इन मां काफ़ी फ़ाइदो पवंदो। सर असांजे आम माण्हुनि जे लाइ अव्हांजे तरफ़ां आख़िरी कहिड़ो मैसेज आहे? मैसेज इहो आहे त कॾहिं बि का तव्हांखे तकलीफ़ थिए, हॾनि जी तकलीफ़ थिए या तव्हांखे को मसइलो थिए, हमेशह कोशिशि इहा कयो त जेको स्पेशलिस्ट डॉक्टर हुजे उन वटि ज़रूरु विज़िट कयो हिकु दफ़ो, बजाए तव्हां के हेॾे वञो या जेको आहे कंहिं अहिड़े माण्हू वटि वञो जंहिंखे उनखे बारे में का नॉलेज न हुजे। सो जेको आहे हमेशह कोशिशि इहा कयो त स्पेशलिस्ट वटि वञो। हाणे त अलाह जो शुक्र आहे सॼी सिंध में जेके बि असांजो हॉस्पिटल्स आहिनि, गवर्नमेंट हॉस्पिटल्स आहिनि या जेके NGOs हुते कमु कनि था, ऑलमोस्ट हर डॉक्टर तव्हां वटि मौजूदु आहे। वो ऑर्थोपेडिक सर्जन हुजे, न्यूरो सर्जन हुजे या जेको आहे कार्डियोलॉजिस्ट हुजे, को बि हुजे, फैसिलिटीज़ आहिनि, बसि थोरी शौर जी घटिताई आहे। सो मां सम्झां थो ऐं मां दुआ बि कयां थो त अलाह करे जेको आहे कंहिंसां अहिड़ा शयूं पेश न अचनि, पर जेकॾहिं अचनि त तव्हां कोशिशि करे उन शख़्स ॾेई वञो, उन स्पेशलिस्ट ॾेई वञो जेको तव्हांखे सही तरीक़े सां गाइड करे सघे। थैंक यू सो मच, तव्हां आया असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जेकॾहिं अव्हां सां मुखातिब थियां त ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे जेका हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे या हिन जो जेको आहे उहो तत्व आहे उहो इहो ई आहे त का बि बीमारी थिए थी उनखे सम्झो थी इहा बीमारी कहिड़ी आहे, पोइ उनजो इलाजु कहिड़ो डॉक्टर करे सघे थो, उन शइ खे सम्झणु ॾाढी ज़रूरत आहे। टी जेका शइ हिन में इम्पॉर्टेंट उहा इहा आहे त वक़्तु सिर वञण जी ज़रूरत आहे। असां वटि छा ईअं थिए थो त जेके जिना हॉस्पिटल में, सिविल हॉस्पिटल में हिते मरीज़ अचनि था, उन्हनि जो आख़िरी स्टेज हूंदो आहे। उन खां पहिरियां जॾहिं बि असां उन्हनि खां सवाल कंदा आहियूं त उहे ॿुधाईंदा आहिनि त हिनखे 15 सालनि खां 10 सालनि खां हेपेटाइटिस जो मर्ज़ आहे, या वरी हिनखे 6 महीननि खां 7 महीननि खां या गोॾे जी तकलीफ़ हुई। मतिलबु हू कंहिं ॿाधे जे आसिरे ते, अतई डॉक्टर जे आसिरे ते, ॻोठ में हुननि खे लॻंदो आहे छॾो असां वटि वरी फेक बोर्ड इन क़िस्म जूं शयूं लॻल आहिनि, त उहे बि लॻल हूंदा आहिनि त हीउ ॾाढो वॾो माहिर डॉक्टर आहे, त उन्हनि खे उहो ॾेखारण जे चकर में पंहिंजे जेके आहिनि उहे केसिस पंहिंजे प्यारनि जा, हिननि जा जेके आहिनि उहे बिगाड़े छॾींदा आहिनि। ऐं आख़िरी हुनजो नतीजो इहो निकिरंदो आहे त आख़िरी स्टेज में पोइ असां कंहिं वॾे हॉस्पिटल में वञण जी कोशिशि कंदा आहियूं, माहिर डॉक्टर ॾे वञण जी कोशिशि कंदा आहियूं, पर उन वक़्तु असांजे हथनि मां निकिरी चुको हूंदो आहे, छो जो काफ़ी सारियूं बीमारियूं, कैंसर जी बीमारी चइजे, उन जूं बि स्टेज थियनि थियूं। आख़िरी स्टेज उहा हूंदी आहे जंहिंमें को इलाजु नथो थी सघे। हॾनि जी बीमारी जी जेकॾहिं ॻाल्हि करे थी, हॾी अगरि जुड़ी वई, पोइ तव्हां डॉक्टर वटि पहुता त कहिड़ो मामिलो थियो। तव्हां ॿाधे खां डॉक्टर साहिब जी ॻाल्हि वांगुरु अगरि ॿधाए छॾियो ऐं हुनखे काफ़ी अरसो गुज़री वियो, हेठि वारी जेका ब्लड सर्कुलेशन आहे, नसूं आहिनि उहे दॿिजी वियूं, रत नथो पुॼे, हाणे उहा कटण खां सवाइ त असां वटि ॿियो को चारो न आहे। पोइ वरी उन टर्शरी केयर हॉस्पिटल में डॉक्टर ते इहो फोर्स कयो वेंदो आहे, कॉल्स करायूं वेंदियूं आहिनि, सिफारिश कई वेंदी आहे त उहा टंग बचायो। पोइ उते असांजो इहो सुवालु हूंदो आहे त टंग बचायूं या हमरा खे बचायूं। छो जो रिसेंटली हिकिड़ो काफ़ी एॾो
ऐं छा चवां त ॾुखो ईंदड़ केस हुयो जंहिंमें पेशेंट अचे थो, हुनजो जेको आहे कैंसर हुयो, हिनखे प्रॉपर हिकिड़ी ट्रीटमेंट कराइणी हुई, हुन में लापरवाही थी, चई मां जेको आहे डॉक्टर इन में थकिजी पिया, बिल आख़िर उहो वापसी ॻोठ वियो, ॻोठां वापसी आयो त हुनजो जेको आहे उहो कैंसर जा हुआ उहे बस्ट थी चुका हुआ ऐं हिकिड़ी ब्लड वेज़ल्स डैमेज थी चुकी हुयूं, रत न पियो बीहे, बिल आख़िरी हली हुयो त हाणे उहा टंग कटणी पवंदी। पहिरियां कोशिशि इहा 6 महीननि खां इहा हुई त हुन कैंसर जो इलाज कयो वञे, आख़िर नतीजो इन ते पहुतो त उहा टंग कटणी पवे थी। अच्छा, टंग कटाइण जे हवाले सां बि वरी काफ़ी इंटरफेरेंस इहा शइ थिए थी। उन वक़्तु आख़िरी सवाल ऐं इहो सवाल डॉक्टर जी हूंदो आहे त माण्हू बचायां या उज़वो बचायां। सो अवां पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजो ख़्यालु रखो, वक़्त सिर पंहिंजे प्यारनि खे सुठे इन में डॉक्टर इन हॉस्पिटल में पुॼायो। तव्हां सम्झो था त को डॉक्टर को तव्हांजो इलाज नथो करे, अॼुकल्ह आसान हले, वीडियो शूट कयो, सोशल मीडिया ते रखो, तव्हांजो हक़ आहे जेको सिहत जी बारे में बुनियादी मालूमात ऐं सिहत जे बारे में जेका तव्हांजी बुनियादी तव्हांखे सहूलियतूं मुहैया करणु तव्हांजो हक़ आहे ऐं उहो हक़ अव्हांखे जेको आहे उहो पंहिंजे सां विढ़ी वठिणो आहे। पोइ तव्हां को बि माण्हू अगरि हुन में लापरवाही ॾेखारे थो त उन में उनखे ज़िमेदारी बि यादि ॾियाराइण अव्हांजी ज़िमेदारी आहे। छो जो ज़िंदगी जो सवाल आहे, आम माण्हू जी ज़िंदगी बि अहम ज़िंदगी आहे ऐं जेका आहे मां सम्झां थो अलाह साईं ज़िंदगी हिकु भेरो ॾिनी आहे, असांखे हुनखे इहा शइ करणु खपे। सिहत अलाह ताला जी तरफ़ां नेमत आहे ऐं उनजो ख़्यालु रखणु असांजी ज़िमेदारी आहे। इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी आहे असां हिकु नई क़िस्त में, नई उन ते, जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखो। अलाह हाफ़िज़।